खैर तू नन ॻाल्हि न सम्झी सघंदे कम कर पाजो छा थो ॾिसे नौजवान मां उहो ई त करे रहियो आहियां चवां त मतिलब त मूंखे तुंहिंजी हेल्प घुरिजे हेल्प मुंहिंजी हा तुंहिंजी मां हिकु बेकार माण्हू आहियां हिन ज़मीन ते ॿार आहियां मां हिकु बेकार माण्हू कंहिंजी केॾी मदद थो करे सघे इन धरतीअ ते कंहिंखे बि बेकार पैदा न कयो वियो दोस्त ऐं तुंहिंजो वजूद इन ॻाल्हि जो सबूत आहे त कुदरत खे तुंहिंजी ज़रूरत आहे रिलैक्स परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे छो त प्रोफेसर साहब हूअं बि तव्हांजे ई फ़ाइदे में आहे मां तव्हांजे लाइ गरम गरम काफी खणी आयो आहियां अचे पियो मां कुझु बि न थींदुसि थधि तमामु घणी आहे हिन जी ज़रूरत आहे तोखे पी वठ पर मूंखे वठ वठ पुलिस सां ॾिनल के जाफ़र खे ठुकराइबो नाहे प्लीज वेट केॾी मदद करे सघां मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे जेको तूं ई करे सघीं चोरी कराईंदे छा खून कराईंदे कहिड़ो कमु आहे न इहे सभु कम तूं नथो करे सघीं छो नथो मां करे सघां इन करे त चोरी हिकु ऐं तूं नेक आहीं क़त्ल करणु बुज़दिली आहे ऐं तूं बहादुर आहीं अड़े सुई रावा मां बहादुर आहियां इहो तोखे कीअं ख़्यालु ॾिनो त मां बहादुर आहियां हेॾी मथां ई तां चपो ॾेई पंहिंजो पाण खे ठगियुनि छोड़ियुनि जे हवाले करणु इहा बहादुरी न आहे त ॿियो छा आहे ख़ुदकुशी माण्हू जी नज़र में बुज़दिली हूंदी आहे बिल्कुल भी न खुदकुशी करण जे लाइ त तमामु घणी हिमत घुर्जे दोस्त हिम्मत गॾु करे आयो हुतां रोके विधो न हाणे इहा ॿीहर हिम्मत काॾां गॾु कंदुसि हाणे बि वक़्तु आहे प्लीज़ मूंखे वञण ॾियो या कमु ॿुधायो कहिड़ो कमु आहे मूंखे वञण ॾियो न मां हिकु किताब लिखी रहियो आहियां अदा तूं किताब न लिख रिसाला लिख मुंहिंजो छा असल में ॻाल्हि इहा आहे नौजवान त मां नफ़्सियात जो प्रोफेसर आहियां ऐं हिकु किताब लिखी रहियो आहियां उनमें हिकिड़ो मसइलो दरपेश आहे तूं सिगरेट पीअंदे न सिगरेट पीअंदे हल भला ॾे मसइलो इहो आहे त ख़ुदकुशी करण वक़्तु उन माण्हू जी दिमाग़ी कैफ़ियत कहिड़ी हूंदी उनजा ख़्याल उनजा एहसास इहे सभु कीअं हूंदा राति पटियो घुमंदो कहिड़ा अहसास हूंदा इहो कोई सुवाल आहे साॻी ॻाल्हि हूंदी आहे मुंहिंजे दिमाग़ में हिन महिल का बि तब्दीली कोन्हे का उहा त मां बि ॾिसी रहियो आहियां ठीकु आहे हाणे मां वञा नी हाणे न सिर्फ़ु हिकिड़ो कलाक खां पोइ मां पाण तोखे उन पुल ते छॾे ईंदुसि इहो मुंहिंजो तोसां वाइदो सिर्फ़ु हिकिड़ो कलाक खां पोइ मां पाण तोखे वठी हली तुंहिंजे पेट सां पथर ॿधंदुसि त जीअं तोखे ॿुधण में सवलाई थिए बसि न अच्छा मतलब तू मुझे मौत सां रांदि खेॾण मां पंहिंजी ज़िंदगी ख़तम करे रहियो आहियां तोखे भाई तजुर्बो ई लॻी आहे हक़ीक़त इहा आहे त इन मामले में मां पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब थो सम्झां जो मूंखे तूं मिली वञे मतिलबु हाणे ठठोल बि शुरू कई न मां चरियो आहियां बेवकूफ़ आहियां यकीन ॼाण त अहिड़ो कुझु बि न जेकॾहिं मूंखे तूं न मिली हा न त मुंहिंजी इलाही ॾींहंनि जी महिनत बर्बाद थी अच वे
प्लीज वेट। 3 ॾींहं अॻु मुंहिंजी मुलाक़ात हिकु छोकिरी सां थी। उहा बि ख़ुदकुशी करण वारी हुई साॻी पुल तां, पर इतफाक़ सां उते मां पहुची वियुसि। तो छा उहा छोकिरी जीअरी आहे? हा, ख़ुदकुशी वारा तो मोटाए छॾियो हूंदी, औरत आहे न। इहो ई त मसइलो आहे। हू पंहिंजे इरादे में अञा बि मज़बूतीअ सां क़ाइम आहे। मूं घणी कोशिशि कई आहे हुनखे सम्झाइण जी, पर हू मञे ई कोन थी। ऐं अॼु हुनजी ज़िंदगी जो ही आख़िरी ॾींहुं, या ईअं खणी सम्झ त आख़िरी रात। झटि खां पोइ हू मरी वई। तव्हां हुनखे उहो न सम्झायो हूंदो न जेको सम्झायो आहे। न त औरत खे सम्झाइण को वॾो मसइलो थोड़ी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। मतिलब त औरत खे सवलाई सां राज़ी करे सघिजे थो? बिल्कुलु न, ईअं नाहे। औरतूं पंहिंजे ज़िद जे करे तमामु घणी मशहूर आहे। मुंहिंजूं बहरहाल मूंखे को बि हिन ते एतवार कोन्हे। मुंहिंजा भाइड़ा, इन कम में मूंखे 15 साल थी विया आहिनि ऐं तमामु घणो तजुर्बो आहे। हिन जो मतिलबु त मरण वारा माण्हू तव्हां अॻु में बि मिलंदा रहिया। हा हा, मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मुख़्तलिफ़ हालतुनि में अहिड़ा केतिरा ई माण्हू मूंसां मिले। मरण वारनि जो तादाद अक्सर मर्दनि जो घणो हूंदो? न, ईअं न। औरतुनि ऐं मर्दनि जे हवाले सां मूं मुख़्तलिफ़ अंग ख़रगॾ कया ऐं उन्हनि जा नतीजा तमामु दिलचस्प निकिरनि था। तूं ॿुधंदे? मां न ॿुधंदो। तव्हां ॿिन्ही मूं तां वॾो ज़ुल्म कयो आहे। मां हिन वक़्तु दरिया जे पतंग छुलनि में आराम में हुजां। मूं तोखे चयो आहे न, मूं तोसां वाइदो कयो आहे त मां तोखे उन ते छॾे मां पंहिंजो किताब तो जहिड़नि माण्हुनि खे अर्पण थो चाहियां ऐं हुनजे मुहाग में मां तुंहिंजो ज़िक्र ख़ासि तौर ते छॾियो। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो कुझु बि नालो न आहे। ॿुधाइण में छा आहे? ॿुधाए। बदनसीब चवंदा आहिनि मूंखे। मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु जी, हिन नाले वारा माण्हू तमामु घणा दिलेर हूंदा आहिनि। हूंदा दिले। हाणे वाह वाह पूरो थियो त मां वञा? कमु कहिड़ो कंदो आहे? मां रुलंदो आहियां, कुझु बि न कंदो आहियां मां। कुझु त कंदो हूंदे। मां शाइर आहियां। शायर? इहा ओ छोकिरी? मां शाइर नथो थी सघां छा? हाणे कुझु बि न पुछजांइ, न ॿुधाईंदोमांइ। अॼु राति पूरे 1 वॻे वो छोकिरी ख़ुदकुशी कंदी। अता भली करे ख़ुदकुशी। मूंखे हिन वक़्तु इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, छोकिरी सां मुंहिंजो कहिड़ो तालुक आहे? ॾिस मुंहिंजी ॻाल्हि, तूं बि मरण वारो आहीं ऐं हू बि मरण वारी आहे ऐं मां चाहियां थो त ॿिनि मरण वारनि खे पाण में गॾाए विहारियां त जीअं तव्हां ॿिन्ही जी ज़हनी कैफ़ियत जो मुतालो करे सघां। बसि या अल्लाह मूंखे सब्र ॾे, मूंखे सब्र ॾे। ॿ मरण वारा माण्हू हिक ॿिए सां कहिड़ी गुफ़्तगू कंदा? तोखे ख़बर न आहे। हिन सां तमामु घणियूं नयूं ॻाल्हियूं मालूम थियूं, तमामु सुठियूं सजेशन्स मिलनि। थी सघे के सुठे नतीजे ते पहुची सघां। ॿ बदनसीब जवानियूं जेके पंहिंजी ज़िंदगी सां खेॾण लाइ पुरजोश आहे, वरी अहिड़ो मौक़ो मिले अलाए जन्नत। छोकिरी जी उमिरि घणी आहे? इहा ई का 25। ख़ुदकुशी छो थी करे? इहो थो पुछे, पर गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी एतिरी कोशिश जे बावजूदि असां इहो बि नाहियूं मालूम करे सघिया त हू केरु आहे, हुनजो नालो छा आहे। मोहबत में
नाकामी थी हूंदसि तॾहिं। थी सके थो, पर मुमकिनात ईअं न हुजे। तॾहिं मां तोखे चवां थो तूं हुन सां मिल, हुन खां पुछ, मां त तोखे ॿुधायो। मां न हुन सां मिलंदुमि न हुन खां कुझु पुछंदुमि। मां तव्हां ॿिन्हिनि जी गुफ़्तगू पंहिंजे किताब में लिखंदुसि, ऐं मुंहिंजे किताब जो उहो हिसो इंतहाई दिलचस्प पढ़ण वारा हा। जेकर त किताब छपजण खां पोइ उहो हिसो तूं बि पढ़ी सघीं हा, पर अफ़सोस त तूं यार प्रोफेसर ॻाल्हि न कर प्लीज़ मूंसां। मुंहिंजो मिलण भला हुन सां एतिरो ज़रूरी आहे छा? हा हिरक्ष, इहो ई त उहो कमु आहे जेको तोखे करिणो। हुन खां पोइ जीअं तो चयो तीअं थींदो। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो कमु कर, तूं वरी अंदरि वेह त मां छोकिरी खे थो प्लीज़। अरसलान, अरसलान। सर